असांजी त थींदी कोन पोइ कंदासीं किथां। पंज माण्हू मारिया विया, उन्हनि जा जेके कातिल आहिनि सरियाम गोलियूं हणी उन्हनि खे मारे वरी उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो। ॿिए टे ॾींहं उन्हनि जी ज़मानत पई थिए। महिरबानी कनि असांजो इंसाफ़ कनि। असां कहिड़ो ॾोह कयो, असांजा 7 खून कया विया, असांजा जेल में माण्हू हुननि जा जेके कातिल खूनी उहे सभु आज़ादु, जेके हथियारनि सां झलिया विया उहे आज़ादु, ऐं असां क़ैद में। हिननि खे छॾायो वञे, जे न छॾाईंदा त असांखे तव्हां फ़ैसिलो कोन कंदासीं। जीअं हिननि जो हिकिड़ो ईअं ई ख़ुदा जी राह में मरी वियो आहे, पोइ ॿ चवनि था हिननि मारियो आहे, असां त कोन मारियो। पर मुंहिंजो मामू मोहम्मद कासिम उनखे ईअं ई ज़ोरी मोकिलियऊं, उहो कोन हो, पर उनखे चयऊं 10 ॼणा थी वञो केस पूरो थी वेंदो, पर उनखे चारे खे मारी छॾियऊं। उन कहिड़ो ॾोह कयो जो उनखे मारी छॾियऊं। त असांजी त थींदी कोन पोइ कंदासीं किथां। मुंहिंजो चाचो मूंसां खे छॾायो वञे, न छॾाईंदा पोइ असीं बि कोन छॾींदासीं हिननि खे। असां सां इंसाफ़ कयो वञे। कयो आहे इहे एहतिजाज त असांजा जेके आहिनि 5 माण्हू शहीद कया विया सरियाम। तव्हांखे ख़बर आहे सॼे ज़िले सॼे मुल्क में ख़बर आहे त हिननि जा 5 माण्हू मारिया विया। ठीकु आहे, असांजा 5 माण्हू मारिया विया, उन्हनि जा जेके कातिल आहिनि सरियाम गोलियूं हणी उन्हनि खे मारे वरी उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो। ॿिए टे ॾींहं उन्हनि जी ज़मानत पई थिए। ज़मानत में हू निकिरियो था वञनि। उन खां पोइ पुलिस आहे, असांजो को एक्शन नथी खणे। असांजो को बि माण्हू जेको आहे हितां बदिजी विया आहिनि, 10 माण्हू बदिजी विया आहिनि, उन्हनि मां 5 निकिरनि नथा। इन मक़सद लाइ असां एहतिजाज कयो आहे त असांजो इंसाफ़ कयो वञे। 4 साल आहे असांजा केस हलनि पिया, को इंसाफ़ असां सां न थियो वियो। असांजी अपील आहे कानून जे रखवालनि सां, कानून जे इदारनि सां, जज साहिब सां, असां सां इंसाफ़ कयो वञे। ही नेकी जो महीनो आहे, हिकिड़ी नेकी न असां वटि रिश्वत आहे, न असां वटि पैसनि जो असां ॾियूं तॾहिं वञी असांजा केस हलनि। महिरबानी करे त कानून खे माना बरे नज़र रखे वञी पोइ वरी असांजा इंसाफ़ कनि। महिरबानी कनि असांजो इंसाफ़ कनि। असां कहिड़ो ॾोह कयो, असांजा 7 खून कया विया, ऐं असांजा जेल में माण्हू हुननि जा जेके कातिल खूनी उहे सभु आज़ादु, जेके हथियारनि सां झलिया विया उहे आज़ादु, ऐं असां क़ैद में। इहो किथे जो इंसाफ़ आहे। महिरबानी करे तव्हां निमाईंदा जेके मीडिया भाउ आहिनि सभु, इहे असांजी अपील मथे ताईं पुॼाइनि। असां